जेको इंसान प्यार जी घड़ी में प्यार जे वक्त में तां सां वाइदा ऐं कसम खणे त सम्झजांइ इहो मूंखे अधूरो छॾींदो। जेको इंसान प्यार जी घड़ी में तोसां कसम ऐं वाइदा खणे त यादि रखजांइ मूंखे अधूरो छॾे वेंदो। अॼु इंसान ज़ात ते यकीन न कर, शैतान इब्लीस उन इंसान जे पासे में थींदो अथई जेको तोसां वाइदा ऐं कसम खणंदो आहे। पोइ उहो इंसान पंहिंजा रस्ता बि मटे वेंदो अथई, जंहिंमें तोखे अज़ियत मिलंदी आहे, तकलीफ़ मिलंदी आहे। यादि रखजांइ ए इंसान, इश्क करे त अल्लाह जी ज़ात सां कजांइ, इश्क करे त रब पाक सां कजांइ। रब पाक जे इश्क जी वफ़ा ॾींहुं क़यामत ताणी हलंदी अथई। यादि रखजांइ इंसान हिन दुनिया मां फ़ानी बि थी वेंदो अथई। इंसान तुंहिंजे ॾुखे वक़्त में रस्ता बि मटे वेंदा अथई। यादि रखजांइ कंहिंजी माउ जो बचो आहे, कंहिंजे कसमनि ऐं वाइदनि खे न ॾिसजांइ। जेको कसम ऐं वाइदा करई त यादि रखजांइ, सम्झजांइ त शैतान जंग बि उन सां ई कंदो आहे।